भगवान के तू करे छो ॻाल्हाईंदा आहियूं, ख़ासि कर असां सिंधी। असांजी लैंग्वेज में भगवान जे लाइ तू अखर ईंदो अथव। हिंदीअ में त आप, हिंदीअ में अगरि तव्हां कथा ॿुधो न त वक्ता ईअं चवंदव प्रभु श्री राम जी आए। ऐं असां सिंधीअ में कीअं ॻाल्हाईंदा आहियूं, राम आयो। अगरि सिंधीअ में कथा करणी आहे त मुंहिंजी सम्झ में, मुंहिंजे हिसाब सां ॿोली पंहिंजी रखो, राम खे तू ई रहण ॾियो। राम ईंदो आहे असां वटि, आयो आहे राम, ईंदा कोन्हनि उहे। जेको असांजे जेतिरे नज़दीक हूंदो आहे, जेतिरो वेझो, उनखे असां तू करे ॻाल्हाईंदा आहियूं। त भॻवान त असांजे ॿुधायो केतिरो वेझो आहे, उनखां वधीक नज़दीक कोई आहे? असां उनजा अंश आहियूं भाई। असां उन में असां में को फ़र्क़ु ई कोन्हे। त इन करे असां सिंधी भॻवान सां तू करे ॻाल्हाईंदा आहियूं। सिंधीअ जो ग्रामर अलॻि आहे, हिंदीअ जी अलॻि आहे। जीअं गज़ल, हिंदीअ में गज़ल जेका आहे उहा स्त्रीलिंग आहे, पर सिंधीअ में उहो पुल्लिंग आहे। गज़ल पुरुषवाचक आहे। ॾाढियूं ॻाल्हियूं आहिनि। किताब, इहो पुरुषवाचक आहे, पुल्लिंग। हिंदीअ में स्त्रीलिंग, मेरी किताब कहाँ है। हेॾी ॿोली बचाए रहिया आहियूं असां व्यास गद्दीअ तां। असांजो त धर्म आहे, इन करे था बचायूं।